थोरो अधी जेको डंडो खयों आहे त थोरी वठ पकड़ थी आहे या वाकई आहे या छा आहे त ही सूरत हाल आहे त सभई आहिनि त मुंहिंजे ख़्याल में सभई में लेसण वारा साहब बि वीचारा चवंदा हा साईं तुंहिंजे इलाइक़े मनशा ते ले पोइ 2-3 रुपया वठी चुप थींदा वरी हाणे वरी लेसण वारा साहब बि मनशा इहे चवनि था ऐसे छो की साईं मनशा बंदा मरी वियासीं माना रुगो पुलिस जी रोज़ी बंदि न थी आहे सभु लेसण वारनि जी साहिबनि जी बि थी आहे सर पुलिस त फोर फ्रंट ते बदनाम आहे न 7 एजेंसियूं भाईजान भला ॿुधायो DGISP आहे मेजर जनरल रैंक जो आहे 2 दफ़ा स्पेसिफिकली इन सब्जेक्ट ते प्रेस कॉन्फ्रेंस थो करे त इलीगल स्पेक्ट्रम बंदि थियणु घुरिजे इन जो सिधो बेनिफिशरी अॻवान आहे न अॻवान तालिबान पैसो थो वञे ठीकु आहे हुन चयो त इहो सॼा जेके एंट्री पॉइंट्स आहिनि डाई हार्ड स्क्रीनिंग थिए न अचनि पुछो नथो हिते रुकिजे मामिलो का त मजबूरी कोयटा में हिकिड़ो धरणो लॻो तव्हांखे यादि हूंदो ट्रांसपोर्टर सां धरणो त जेकॾहिं असांखे इहो स्मगलिंग जो सामान अलाउ न कंदो न हाणे छा आहे हुननि नेशनल इंट्रस्ट में वरितो आहे त न यार हिननि जूं ग्रीवेंसिस आहिनि छो जो त एग्रीकल्चर लैंड आहे रिसोर्सिस आहिनि न बलूचिस्तान में त थोरी लचक उन्हनि जे लाइ रखे भाउ ठीकु आहे उहो आइटम जेको हानिकार न हुजे माना साबुण अचे शैम्पू अचे कुकिंग ऑयल अचे इहे बि नॉन कस्टम आइटम आहिनि इहे बि अरमन ईरानी डीज़ल ताईं चलो सही आहे मनशा न अचे पर उनजी आड़ में तव्हां वटि अहिड़ा इक्विपमेंट्स ईंदा आहिनि उन वटि चोर दरवाज़ा खोड़नि उन्हनि में यार बॉर्डर खुलियल आहे पहाड़नि में तव्हां ॾिसंदा हूंदा रील्स वीडियो बि ईंदियूं आहिनि जॾहिं तव्हांखे ख़बर आहे असां वटि बि त चङा मुड़ुस वेलकम था कनि कहिड़ा रस्ता बंदि कयो वेठा आहिनि भाईजान हिते हर माण्हू भतो थो वठे हर माण्हू SSP आहे ॿुधायो भला ज़िला थी 3-4 आहिनि न चलो जेकबाबाद ज़िलो आहे कंबर शादात कोट ज़िलो आहे कंदुकोट कश्मीर ज़िलो आहे घोटकी ज़िलो आहे या हेॾो अचो क्यामाड़ी ज़िलो आहे या हेॾो अचो मलीर ज़िलो इहे ई आहिनि एंट्री पॉइंट्स बलूचिस्तान को तव्हां जेके चवंदा हिते को हिकिड़ो SSP ॿुधायो जेको सियासी पर्ची ऐं वॾे या नंढे अधे आदि जी कंसेंट खां बग़ैर आयल हुजे